साईं मुंहिंजो नालो फुल फ़क़ीर। फुल फ़क़ीर। जी जी, डिजिटल फ़क़ीर। फुल फ़क़ीर त तव्हां मतिलबु फुल फ़क़ीर जो मतिलबु छा थियो? मतिलबु फुल फ़क़ीर 24 कलाक फ़क़ीर, 24 कलाक पंहिंजी ड्यूटी सां, ऐं गज़ेटेड फ़क़ीर जंहिंखे तूं चई सघे थो, गज़ेटेड फ़क़ीर। फ़र्क़ु छा आहे गज़ेटेड फ़क़ीर जो मतिलबु? साईं पढ़ियल लिखियल आहे, ॿ टे दर्जा पढ़िया पिया आहे या इअं विहारे थो कुझु मिड़ेई थोरो घणो। बाबा असल मां तव्हांखे ॿुधायां त मां गज़ेटेड फ़क़ीर, पहिरियों मां गज़ेटेड ऑफिसर हुयुसि ऐं उन में माल मां जाम कमाईंदो हुउसि। ज़ाहिर आहे गज़ेटेड आहे त ज़ाहिर आहे उहो ई पघार मिलंदी हूंदी न, माल पघार मिलंदी हुई। उन खां अलावा वरी जेको ॿाहिरि जो माल आहे, फाइल साइन करे ही करे हो करे, कंहिंखे छा ॾियणो आहे का वठिणो आहे, गज़ेटेड हुयुमि त पावर हुआ। माना राशि ऑफिसर हुयो? हा, त पोइ उन में पकड़िजी हिकिड़ो भेरो पोइ मूंखे रेवट करे छॾियऊं, बाक़ाइदा ड्यूटी खां लाहे छॾियऊं। कंहिंसां पकड़ियो तव्हां? रिश्वत सां। असां रिश्वत सां पकड़ियो? तव्हां हर पाण ॾे न वठो, रिश्वत माना वरिते पकड़िजी पियुमि। अच्छा। हा, उन में जेको आहे सो मूंखे ड्यूटी तो लाहे छॾियो त मां माल घणे ते हिरियल हुउमि। अच्छा। घणे हलाइण ते हथु ठहियल हो। जॾहिं सफ़ा मां बाउंड थियुमि, पैसा जो तंगी थिए त पोइ मां हिकिड़ो डंडो ठारायो। छा ठारायव? डंडो कारो रंगो हणी हुनखे ठारायो तव्हां? ठारायो। अच्छा। पाण सां गॾु खयुमि। पोइ चयो माना गाॾी वारे ते कार ॾिसूं, गाॾी सुठी, इन खां पुराणी गाॾी हुजे छकिड़ो त उनखे त मां वठंदो ई न, भली गाॾी बि थी हुजे जीअं मिसाल का बि, त उनजी भर में वञी चवंदुमि 20,000 कढ अलाह जे नाले ते। इहा त बदमाशी थी वई न, इहा पिन त न थी? अड़े चरियो आहे न, मां गज़ेटेड फ़क़ीर हुयुमि न, मां गज़ेटेड रहियो आहियां, ऑफिसर रहियो आहे, त मां ऑफिसर मूंखे झुकाव जी त आदत ई न आहे न। झुकाव त मां ज़िंदगी न कयो आहे कॾहिं बि। मां पढ़ाई जे दौरान उस्तादनि सां विड़ियो हुउमि, छो जो मां पाण ऑफिसर जो पुटु। उस्ताद मूंखे हिकु चङाई जे लाइ 2 टे थप हुयूं त मां हुनखे लफ़्ज़ गारियूं ॾेई घर में, उन खां पोइ वरी कंहिं उस्ताद मूंसां कोन ॻाल्हायो। इम्तिहान मुंहिंजा ॿियनि ॾिना आहिनि। मां इम्तिहान कॾहिं पास न आहे कयो, मां कॾहिं इम्तिहान ॾियण न वियुमि, पोइ मूंखे सर्टिफिकेट मूंखे मिलिया। गज़ेटेड ऑफिसर बि थी वियो? गज़ेटेड ऑफिसर थी, इंटरव्यू रिटन टेस्ट वग़ैरह हर शइ पैसा भरे पजा। छो पैसा भरे ऑफिसर थी, पैसा भरियमि न। पैसा भरे ऑफिसर थिए, वरी उते रिश्वत में पकड़िजी पए, वरी ड्यूटी खां जो लाथो त मां त ज़ाहिर आहे हिकिड़ो जो ठहियल आहे, हिकिड़े माल घणे ते खाइण ते हिरियल हुउमि त पोइ छा कयां। 10-20 पिना पियो, पिनण बि त हिकिड़ो ॾिसो न, 10-20 पिनण मुंहिंजी आहे, मुंहिंजी शान मान वटो, मुंहिंजी लय लस्ट ॾिसी मुंहिंजी उथी वेठी। पोइ पिनी छो थो जे करे एॾो माना अथई पंहिंजो? पिना त मजबूरी आहे न, खावां छा हिन लाइ डंडो ठारायो को अलाह जे नाले 20,000 कढ बाबा ॾे। हिकु ॿिनि अड़ी कई, गाॾियूं भॻियूं मान, न्यूज़ में हलियो। तव्हां थोरा मूंखे ज़हनी मरीज़ था लॻो। ख़ैर तव्हां खां जीअं सम्झो ज़हनी मरीज़ तूं आहे, मूंखे रिज़ल्ट मिलियो आहे न। न्यूज़ में जॾहिं ख़बर हली, वटि थी, मुंहिंजो फोटो डिजिटल फ़क़ीर हुयो, गज़ेटेड फ़क़ीर अची वियो, जेको चए थो 20,000 त गाॾी थो पंहिंजे। न्यूज़ मां फेमस थी वियुमि। जॾहिं फेमस थी वियुमि त बसि पोइ मूंखे रुॻो ॾिसण पिया डंडे सां गॾु हीअं, अलाह जे नाले ते 20,000 ॾे। अच्छा। हा, कढी पिया ॾियनि। ख़ैर त भईंदो गाॾी। तव्हांजा नसीब भला आहिनि, कंहिं पुलिस वारे जे वर न चढ़िया हो त इहो डंडो तव्हांजो तव्हां ते ई हलंदो।